मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त ईमान जी दौलत तमाम वॾी हिकु दौलत आहे। ऐं ईमान जेको आहे फिसलण में देरि बि न कंदो, ईमान फिरण में देरि बि न कंदो। तमामु वॾा माण्हू जेके आहिनि न, ख़ासि करे बाराड़ी वारा, जिते जहालत आहे, जिते जायल माण्हू घणा आहिनि। ऐं जॾहिं मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त पोइ अक्सर जो आहे मूंखे रिएक्शन बि थींदो आहे। सही हिकिड़े जायल खे त जायल चवणु सही आहे न, या जायल खे आलिम चऊं, जायल खे जायल ई चयो वेंदो न। त तमामु वॾा बाराड़ी जा माण्हू, बाराड़ी शहर जा बि अॼुकल्ह माण्हू चवनि था, कॾहिं बि का मुसीबत पहुचंदी आहे, का तकलीफ़ पहुचंदी आहे, फ़सुलु तयारु हुयो अचानक जेको आहे बरसाति थी पई, फ़सुलु तयारु अचानक साईं फ़सुल खे जेको आहे लॻी वियो, जीत बीत लॻी वियो, पोइ अची करे चवंदा यार मथियों फ़सुल बि वियो, हे अलाह हे बि फ़सुलु नथो छॾे, हे त माज़अल्लाह अलाह असांजे मथां ज़ुल्म थो करे। हाणे ज़ुल्म जी निस्बत अलाह ॾे इस्लाम खां तव्हांजो हथु हाणे मथे थी वियो। हाणे साईं तव्हां भले मुजीब रहमान जे पोयां जुमो पढ़ो, हा वञी करे कारी साहिब वञी जुमो पढ़ो, हल साईं उमिरि ते हलिया वञो, हलो वञी करे हज पढ़ो। जेकॾहिं त ॻोठ में इहा ॻाल्हि कई अथव त अलाह ताला मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे, असांजो पोयों फ़सुल बि तबाह थियो, हे बि फ़सुलु असांजो अलाह तबाह कयो आहे, ऐं असांजे मथां अलाह ताला ज़ुल्म कयो आहे। साईं वञी करे हरम में वञी करे जुमा पढ़ो, नमाज़ूं पढ़ो, आयो तव्हां काफ़र, मरंदव, क़यामत ॾींहुं जहन्नम में जेको दाख़िल थींदव। छो त अलाह जे तरफ़ ज़ुल्म जी निस्बत करणु, इस्लाम खां हथु खणणु ॿियो छा आहे। जो मुस्लमान चवे त अलाह ताला मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे। वरी ॿी ॻाल्हि जेको आहे ग़रीब हूंदा न, अक्सर उहे इहा बि ॻाल्हि कंदा आहिनि त साईं अलाह ताला एतिरो सारो माल जेको आहे फिलाणे माण्हू खे ॾिए थो, ऐं असांखे सिर जेको आहे बुख ते अलाह ताला रायो आहे, का अलाह जी दुश्मनी का असां सां आई। हे अल्फाज़ वॾा ख़तरनाक अल्फाज़ आहिनि। हिकु नंबर ते नुक़सानु छा थो थिए, इस्लाम खां निकिरी थो वञे। ॿिए नंबर ते नुक़सानु छा थो थिए, ज़ाल जेकी अथसि न उहा इन जे लाइ हराम थी वई, तलाक अची वई। साईं तलाक कीअं अची वई, तलाक त चई न आहे। तव्हां खां पुछा कयो काफ़र ऐं मुस्लमान जो निकाह थींदो आहे? मसलन तौरु ज़ाल ऐं मुड़ुसु पाण में मुस्लमान आहिनि, फ़िलहालु हली करे अलाह न करे ज़ाल चवे त मां जेको आहे हिंदवाणी थियां थी, त हाणे इन जो मुड़ुस जो निकाह इन सां साबित थींदो? मज़हब चेंज कई न, मज़हब चेंज कई त मज़हब चेंज थियण सां निकाह ख़लास थी वियो। त अहिड़ी तरह कोई बि मर्द या का बि औरत अहिड़ो कलमो कुफ़र जो जेको ॻाल्हायईं, ऐं ख़बर बि माण्हू खे न पवंदी अथव, ईअं ॻाल्हाए करे पोइ जेको आहे बसि पोइ न तौबा न इस्तग़फ़ार। इन जे करे अलाह जे नबी हदीस आहे न, अलाह जे नबी फरमाया साहबा मां ज़मानो हिकिड़ो ॾिसां थो, साहबा मां ज़मानो हिकिड़ो ॾिसां थो, उन ज़माने जे अंदरि बाज़ माण्हू सुबुह सां पंहिंजे घरनि खां उथंदा ईमान जी हालत में, इस्लाम जी हालत में, साहबा शाम जो जीअं जो घर जी तरफ़ मोटनि था, साहबा मां ॾिसां थो काफ़िर था वञनि, ईमान खां ख़ाली था मोटनि, ऐं शाम जो घर ॾे वञनि था इस्लाम जी हालत में, साहबा सुबुह सां बिस्तरे खां जीअं जो उथनि था काफ़िर थी था जेको उथनि। साहिबनि जो इहो कीअं भला, शाम जो मुस्लमान आहे जेको राति जो काफ़िर। अलाह जे नबी फरमाया साहबा मां ॾिसां थो। हा नबी जी इहा नज़र एतिरी तेज़ हूंदी आहे। साहिबनि पोइ हिते रीज़न पुछा कयो, साईं छा मतिलबु आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हूंदा मुस्लमान थोरे पैसे जे करे, थोरे माल जे करे इस्लाम खे नुक़सानु पहुचाईंदा, ऐं चवंदा दुनिया जेको असांजी तरफ़ अचे। सॼी मार्केट तव्हां ईअं लॻी पई अथव, वञी करे चेक कयो। हा क़ुरान खणंदा, हिकिड़ी ॻाल्हि ते क़ुरान खणंदा। ॾिसो यहूदियुनि जे मथां अलाह ताला लानत छो कई हुई? हिन टाइम ताईं यहूदियुनि जो नालो छो ख़राबु आहे? क़ुरान हकीम जे अंदरि उन में वॾे में वॾो फॉल्ट तव्हांखे ॿुधायां कहिड़ो फॉल्ट हुयो? उन में वॾे में वॾो फॉल्ट कहिड़ो हुयो ॿुधायांव? उन में वॾे में वॾो फॉल्ट इहो हो माप तौर वारो। हिन टाइम बि ठाहूक आहे मुस्लमान 5 वक़्त निमाज़ जा पाबंद, कारोबार जे अंदरि दुकान साईं कहिड़ो बि दुकानु हुजे, लाज़िम न आहे त तव्हां जेको अन खपायो, कहिड़ो बि दुकानदार हुजे, हर हिकु शइ जे अंदरि पंहिंजे तरफ़ ॾिसनि, उहो ॿियनि खे ॾिसनि साईं जेको आहे ॿिए जी तरफ़ मां इशारो पंहिंजी तरफ़ ॾिसनि। छा असां पंहिंजी दुकान जे अंदरि एतिदाल कयूं था, नथा कयूं? यहूदी छा कंदा, कॾहिं बि कंहिं का शइ ख़रीद कनि, यहूदी कॾहिं बि का शइ ख़रीद कनि, जीअं जो ख़रीद कंदा न त उन्हनि खां बिल्कुलु पूरी वठंदा हुआ, तमामु
अब मण आहे न मण पूरो वठंदा हुआ या अञा बि थोरो एक्स्ट्रा वठंदा हुआ जीअं 41 किलो थिए। ऐं तव्हां पाण ॿुधायो मुस्लमान जेको अन जो वापारी उहो ईअं कंदो आहे न कंदो आहे? उहो बि ईअं कंदो आहे न, मण पंहिंजो पूरो वठंदो सफ़ा लेवल सां। या अञा जेको आहे वरी हेठि जेको हारींदा बि आहिनि यार, किलो 1.5 किलो 2 किलो त इहो बि अची वेंदो आहे न, त इहो हारे करे उहे बि हाणे वठंदा 41 किलो 42 किलो मण जे रेट में। हाणे इन्हनि खां पुछा कयो ज़ालमो जंहिं टाइम तव्हां खपाईंदा आहियो कसम अथव अलाह जो उन टाइम जेको आहे 40 किलो पूरो ॾींदा आहियो? त अलाह ताला फरमायो वैलुल लिल मुतफ़िफ़ीन अल्लज़ीन इज़ा इक्तालू अलन नास यस्तौफ़ून। वेल आहे उन माण्हुनि जे लाइ जेके कॾहिं बि केल करे वठनि था त पूरो पूरो था वठनि, ऐं कॾहिं बि माण्हुनि खे खपाए करे ॾियनि था त पोइ उन में खोड़ था कनि। हे यहूदियुनि जो कमु हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में यहूदी कंदा हुआ, ऐं 1400 साल खां बाद में यहूदियुनि कमु छॾे ॾिनो। थी सघे थो यहूदी हिन टाइम बि कंदा हुजनि, पर अक्सर मूंखे नज़र थो अचे मुस्लमान था कनि, तंहिं कंदा नथा कनि। हा बसि हे क़ुर जे जेको ख़िलाफ़ु कमु ॿियो। अञा जेको इस्लाम असांजो रहियो, दीन रहियो, अञा जेको पाण खे ख़ानदानी क़िस्म जो जेको मुस्लमान जुमो बसि जुमो पढ़ियोसीं साईं जन्नती जेको कंफर्म थी वियासीं बसि, ॾाढो खिलंदा ख़ुशि थींदा। हलो साईं वरी कारोबार, वरी साईं उहा ठगी चोरी 2 नंबरी वरी उहा जेको हलंदी आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ए साहबा अल्लाह ताला सभु शइ माफ़ थो करे, ए साहबा अल्लाह ताला सभु शइ माफ़ थो करे, सभु शइ अल्लाह ताला माफ़ थो करे। नमाज़ूं कंहिं टाइम न पढ़ियो हो न, अल्लाह खे रहम अची वेंदो, अल्लाह ताला 100 साल जी नमाज़ माफ़ थो करे। हा अल्लाह ताला 100 साल जी नमाज़ बि जेकॾहिं ज़िंदगी अंदरि न पढ़ी अथव अल्लाह ताला करण ते पवंदो आहे न। 100 साल जी नमाज़ अल्लाह ताला फरमायो हलियो वञ बसि मां माफ़ थो कयां, मुंहिंजे तरफ़ां हक़ आहे न, छो त उहा शइ अल्लाह जी तरफ़ मनसूब आहे न। अल्लाह ताला फरमायो हिसाबु नथो कयई, हज न कयो अथई ज़िंदगी अंदरि, अल्लाह ताला फरमायो ठीकु आहे मुंहिंजे तरफ़ आहे न, टेंशन न वठि माफ़ थो कयई। हा अल्लाह जे नबी छा फरमायो ए साहबा इल्लत दैन, अल्लाह ताला सभु शइ माफ़ थो करे। ए साहबा अल्लाह ताला पराओ हक़ पराओ कर्ज़ु जेको आहे माफ़ु नथो करे। अल्लाह जे नबी ॾिसो सहाबी जो जनाज़ो आयो, का नंढी ॻाल्हि आहे, सहाबी जो जनाज़ो आयो, अल्लाह जे नबी फरमायो कर्ज़ु आहे छा? चए हा साईं कर्ज़ु आहे। अल्लाह जे नबी फरमायो खणी वञोसि मां जनाज़ो नथो पढ़ां। आहे केरु? सहाबी नबी जे पोयां, ऐं जलील क़दर सहाबी हुयो, को नॉर्मल सहाबी बि न हुयो, पैसा रहियल हुया थोरा हुनजा। अल्लाह जे नबी फरमायो साहबा मुंहिंजे लाइ मुनासिबु न आहे, मां नबी थी करे हिकु कर्ज़ई जेको जनाज़ो पढ़ां, नबी जे शान जे बिल्कुलु इहो ॻाल्हि ख़िलाफ़ु आहे, मां जनाज़ो जेको न पढ़ंदुमि। हज़रत अली साईं फरमाया या रसूल अल्लाह, हज़रत अली साईं हिकिड़ो ॿियो को सहाबी आहे, उनजो साईं असां कर्ज़ अदा कयूं था। जॾहिं इहा ॻाल्हि अल्लाह जे नबी ॿुधी पोइ अची करे जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा, मुस्लमान मरंदो आहे 3-4 करोड़, मां सम्झां थो 3-4 करोड़ त जेको ज़िंदगी अंदरि हया हूंदी, ख़ासि करे शदाद कोट वारा। ॿियनि जी ॻाल्हि छो कयूं साईं? साईं हैरान न थियो, मां तव्हांखे टारगेट नथो बणायां, हिन में गॾु मां बि त शामिल आहियां न। ईअं न आहे को शहदाद कोट में तव्हां अकेला आहियो, मां न आहियां, मां बि हिते मौजूदु आहियां न। बहरहाल इहे ॻाल्हियूं जेको आहे न कोड़ियूं लॻंदियूं आहिनि ॾाढियूं, पर जेकॾहिं अगरि तव्हांखे ॿुधाईंदो आहे तव्हांखे वॾे हिकिड़े नुक़सान खां बचाईंदो आहे। हे शइ माण्हू नॉर्मल सम्झंदो, कंहिंजो हिकिड़ो किलो अची वियो न का ॻाल्हि न आहे, कंहिंजा 10 रुपया अची विया न का ॻाल्हि न आहे, ख़सीस शइ खे ख़सीस सम्झंदा आहियूं। वॾे में वॾो मसइलो इहो ई आहे, वॾे में वॾो नुक़सानु जेको आहे इहो अल्लाह ताला क़ुर में हकीम में छा फरमायो, ज़रे मिसकाल जेतिरो जेको आहे असां माफ़ी न ॾींदासीं। एतिरी नंढी जेकी बारीक शइ आहे न अल्लाह ताला फरमायो न छॾींदासीं, पर उहो हक़ आहे, उनखां ख़ुदि खां जेको वञी करे माफ़ु करायो। त अक्सर जेके असांजा कारोबार जेके न उहे इहे अलाह इन शयुनि ते जेको फोकस न कंदा आहिनि, त इन करे तव्हांजे कारोबारनि में बरक़त बि जेको न आहे, ऐं क़यामत ॾींहुं साईं ज़िलत ॾिसणी पवंदी। इन करे जेको तव्हांखे आगाह कयूं था, अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे सम्झ नसीब अदा फ़रमाए,